ऐ कौम ॿुधाया थे किस्सा कल तोखे मूं तक़दीरुनि जा। अॼु बाग़ीअ जे सिर ते तो ताज ॾिसां ताज़ीरुनि जा। ही ॿुधाइनि तव्हांखे। लार तुंहिंजी लॻी आहे आ लालणा, आओ मोटी मियां ॾींहं लाते घणा। हेल पंहिंजी चुनी मूं त ॻाढ़ी रंगी, ॻोठ ॻाल्हियूं कयूं था मिलनि मींहणा। सिंध जीए सदा रास आई रली हूअं ओछन घणा। ए अयास अॼु वरी धुंध धाड़ा आहियां, रोशनी रोशनी कन पिया के ॼणा। झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी, झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी। पेर कंहिंजा हुया केरु मूंखां भॻी। सोन जहिड़ी जवानी असां खां वठी, वार चांदी कई उमिरि एॾी ठगी। केरु हीअ सुञ में थी वञे उञ में, थी न पुठिते ॾिसे लार कंहिंजी लॻी। सूर तोले सठा सार तुंहिंजी रही, ज़िंदगानी पिरी तार तुंहिंजी तरी। तमामु घणो आहे शेख अयास, पर हाणे छा ॿुधाइजे छा पढ़िजे। अंधो उभ अंधारी धरती, ॾिया ॾिया लाट असां। लिया लिया लाट असां, चौधारी चमकाट असां। ज़िंदा जूं दीवारूं ॻोल्हियूं, काल छॾे घर काट असां। अंधो उभ अंधारी धरती, ॾिया ॾिया ॻाट असां। वर ते वासींग ॾिठासीं, कोन थियासीं काट असां। ॾिया ॾिया वाट असां। कीत गुलाबी झड़झड़ वायूं, वासी जिन सां वाट असां। ॾिया ॾिया ॻाट असां। अंधो उभ अंधारी धरती, ॾिया ॾिया ॻाट असां। लिया लिया लाट असां, चौधारी चिमकाट असां। हिन में ट्रेजिक हिकिड़ी बेचैनी आ गिदरे। उन्हनि थोरो तसवर कयो न, सिंध जे उन्हनि करोड़नि माउनि खे ऐं बछड़नि खे जेके बुखिया आहिनि। थरी ॿार, कोहिस्तान जा ॿार, काछे जा ॿार, अछड़े थर जा ॿार, जिन वटि ॿ वेला मानी बि कोन्हे। आ गिदरे जी फारा मां, आ गिदरे जी फारा मां, अॼु पूरो नाहे चंड, असांखे बुख बि ॾाढी आहे। आ गिदरे जी फार मां, चंड गिदरे जी फार वांगुरु पियो लॻे आसमान में। बुख में माण्हू जी तशबीहूं त खाधे वारियूं हूंदियूं आहिनि। बुख में हुनखे ब्यूटी थोरी पई नज़र अचे, उन ॿार खे चंड गिदरे जी फार पियो नज़र अचे। आ गिदरे जी फार मां, अॼु पूरो नाहे चंड, असांखे बुख बि ॾाढी आहे। ॾाढ़ो कण चौधार अमां, ही तारा तारा मंड, असांखे बुख बि ॾाढी आहे। ॾुथ न ॾोरनि ॾार अमां, तूं पीए ख़ाली जंड, असांखे बुख बि ॾाढी आहे। ही चंड अमां, ही चंड अमां, ही मंड अमां, पर सभ खां ॻोरो जंड अमां, ही तुंहिंजो कोरो जंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे। वरी शेख अयाज़ जी ॿी शाइरी की ॿी निशस्त में पढ़ंदासीं। मूंखे सचमुच शेख अयाज़ सां बेपनाह प्यार आहे। एज़ अ शाइर न, पर मुंहिंजे लाइ त हू हिकिड़ो सॼो दास्तान आहे, हिकिड़ो सॼो दौर आहे। अहिड़ी का मिथालॉजी वांगुरु कोई माण्हूअ खे को होमर जे ओडेसे सां प्यार थी वञे, जेको आहे स्काई ला ॾाइणो, बिटवीन द डेविल एंड द डीप ब्लू सी। हू को हेमिंगवे जो को नावल हुजे, हू को थॉमस हार्डी जो फार फ्रॉम द मेडिंग क्राउड्स हुजे, हू एना कैरेनिना हुजे। शेख अयाज़ सां ईअं इश्क कयो, उनजे कलाम सां, लतीफ़ साईं जी शाइरीअ सां ईअं इश्क कयो, उनखे ईअं पढ़ो, ईअं यादि कयो, ईअं दिलि में पंहिंजे सांभे रखो, ॼणो को ख़ज़ानो, अमल ख़ज़ानो आहे, 9 लखो हार आहे को।
पछाड़ी में माण्हू वटि पैसा, घर, गाॾियूं, डिग्रियूं, क्वालिफिकेशन्स, दोस्त, मिट माइट, उन्हनि सां माण्हू अमीर कोन थो थिए। अमीर थिए थो जॾहिं दिलि में, ज़हन में, दिमाग़ में कहिड़ा ख़्याल, कहिड़ा पैगाम, कहिड़ा अमर वीचार, कहिड़ा अज़ीम आदर्शी मक़सद हुजनि जेके माण्हुनि खे जीअं खीसो भरियलु हूंदो आहे तीअं माण्हू खे दिमाग़ जे भरियलु हुअण जो अहसासु ॾियारीनि। माण्हू खे इमारत जो, माण्हू खे सुकून जो अहसासु मिले उन्हनि ख़्यालनि सां जेके ख़्याल तव्हांजे दिमाग़ में स्टोर थियल हुजनि। महिरबानी, थैंक यू।